कहते हैं कानून सबके लिए एक है, मगर शहजाद कोट में जिस तरह पुलिस गर्दी का राज है वो देखकर ऐसे लगता है यहाँ कानून नामी कोई चीज़ नहीं बल्कि पुलिस की शहंशाहियत है। जो दिल में आए वो कर गुजरते हैं। जैसे हाफ फिराई के नाम पर एक 20 साला नौजवान को पकड़कर कुछ दिन गायब करके फिर हाफ फिराई करके डाकू बना के पेश कर दिया गया, जबकि एसएसपी कंबर शहजाद कोट की मौजूदगी में ये सब जुल्म का होना उनके कारकर्दगी पर सवाल उठाता है। कोट में जी बदअमनी जी इन वक्त सिचुएशन जी लहर है वो इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल है। हितां जी लोकल इंतज़ामिया है वो बग़ैर सबूत का, बग़ैर इंक्वायरी का, बग़ैर कंहिं शइ का, कंहिं माना अदले बदले जे हिसाब सां वो कंहिंखे वठी ईंदा आहिनि, कंहिं बेगुनाह के या ॾुआरिन खे, त उन्हनि खे हाफ़ फिराई था कनि। त इंतहाई इहा हिकिड़े कानून आइन में जेकी आहे इहा नामुनासिब आहे जो कंहिंखे तूं पाण ई तशदुद करे ऐं उनखे हाफ फ्राई करे या फुल फ्राई करे, इहा त कानून आइन इजाज़त नथो ॾिए। तव्हां उनखे आइन ऐं कानून जे मुताबिक़ तव्हां कोर्ट में पेश कयो, कानून हवाले कयो, कानून जेकी उन्हनि खे सज़ा जज़ा ॾिए। तव्हांजे हथ में उहा शइ न आहे। तव्हां उन क्राइम खे, उन स्टेट खे तव्हां रोके सघो था, त उनखे तव्हां मज़बूत करे सघो था। मां इहे जेकी कल्ह जो जेको वाक़ियो थियो आहे, अफ़सोसनाक हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे त हिकिड़े दोस्त खे पकड़े आया आहिनि, चवंदा बाबा हे जेको आहे बदनाम ज़माने जे ॾुआरी आहे। जबकि दूसरी जानिब मोतबर ज़राए के मुताबिक 3 दिन कबल हाफ फिराए होने वाले इरफान बरोही नामी नौजवान के लवाहिकीन से SHO A सेक्शन की जानिब से मुबैना तौर पर 15 लाख रुपए रिश्वत तलब की गई थी, मगर न मिलने की सूरत में एक कमसिन नौजवान की ज़िंदगी बर्बाद हो गई। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजाद कोट।